उन्हें सा जैसा दोस्ती होती है उन्हें सा बशी होती है और मोहब्बत जो भी जुड़ा है हाँ जे अल्लाह के बाने सा दोस्ती रख दो तेरे जो मकसद है अल्लाह उन्हें बाने सा मोहब्बत रखी बानो रब सा मोहब्बत रख दो रब के बाने सा मोहब्बत रखी अल्लाह उन्हें बाने के करीब होंदो बानो अल्लाह के करीब समझो था अल्लामा ज़मख़शरी विलायत ए दोस्ती जेका अल्लाह सा दोस्ती है उन्हें जो तसव्वुर समझाई दे अल्लामा ज़मख़शरी फरमायो त औलिया अल्लाह हुमुल लज़ीना यतवल्लूनहु बित्ताआ व यतवल्लाहुम बिल कराम जेको अल्लाह जो दोस्त थींदो आ वो अल्लाह जे कीअं करीब थींदो आ रब की बंदगी के जरिए नमाज़ूं पढ़ंदो ज़िक्र कंदो तहज्जुद पढ़ंदो नफ़िल पढ़ंदो रब की फरमा बरदारी कंदो या रब की बेझड़ा ऐ अल्लाह वरी कीअं वेझो थींदो उन जे अल्लाह उन के करामत ॾींदो इज्जत ॾींदो मान ॾींदो उन के मर्तबो ॾींदो आम मचा आम माण्हुनि मचा उन जे शान के रब मथां जैसा अल्लाह दोस्ती रखंदो न उन्हें जेरा माण्हुनि जे दिलनि में मोहब्बत पैदा कंदो उन्हें जे लाइ अल्लाह तबारक व तआला उन्हें वलीअ जे चेहरे में नूरानियत पैदा कंदो उन्हें जे मुंह में मणिया पैदा कंदो जिनके रब वली बणाईंदो न उन्हें जेरा माण्हुनि जे दिलनि में कशिश पैदा कंदो ॾिसो के जे नेड़ ते लिखल कोने ते वली आहे आम माण्हू पर विलायत जी निशानी तव तव्हां अल्लाह वारे के ॾिसंदो न तव्हांजे दिल में कशिश थी सुभान अल्लाह दिल चवंदी तेरे जे बेचड़ो वञे दिल चवंदी इन जो हथ चुमा दिल चवंदी इन सां चार घड़ियूं गॾिजी विया ये विलायत की निशानी है ऐं इहा जेका बेजराए तो माण्हुनि जे दिलनि में कशिश आ लख रुपया खर्च कजन पैसा दुनिया लुटाए या मोहब्बत दिल में पैदा न थी या अल्लाह पाण पैदा बड़ी आगे में मेहर में जलसो बड़ो इत्तेमार बड़ी खल्क मुंह से माण्हुनि खां पुछो त भई इहो ख़बर तव्हां असांजो हींअर बादशाह केरु आहे पाकिस्तान वजीर आज़म केरु आहे इमरान खान मुझे सच्ची बुधाइजो दिल की ॻाल्हि बुधाइजो हेॾो हज़ार जो इत्तेमार आहे इमरान खान सां मोहब्बत घणनि जी आहे केरु केरु इमरान खान सां मोहब्बत रखे थो सॼे जलसे में हिकिड़े माण्हू बि हथ न कयो हज़ारे माण्हुनि में हिकिड़े माण्हू बि हथ न कयो त असांजी वज़ीर आज़म सां मोहब्बत मुझे भला तव्हांजी कलंदर सां कंहिंजी कलंदर ॾिठो अथव की न ॾिठो न हुन जे ज़माने में न हुन जे दौर में न कलंदर ॾिठोसीं तव्हां ॿुधायो तव्हांजे दिलि में आहे मोहब्बत कलंदर हू कुर्सी ते वेठो आहे बादशाह हुआ माउंटेन ते चढ़ियो आहे हींअर बि हुकूमत जो आगू उन जे हथ में ए मौलाना मुल्ला मुल्ला सियासतदान ये सरदारी वाला टीरा गॾु चादर के लायो उन ता लाए सघनि धरना था हणनि सही मुंहिंजा लांग मार्च था कर लाए कोन था सघनि उन खे पर हुकूमत ते वेठो आहे ॾंडो उन जे हथ में आहे पर हिकिड़ी दिलि में उन जे लाइ मोहब्बत कलंदर सा मोहब्बत था पिटाई सा पिटाई सुभान अल्लाह मातरी वाले सुभान अल्लाह आया रहा हां छो जिस जे जेको अल्लाह जो दोस्त थींदो आहे या वॾी निशानी तो वली दी माण्हुनि जे दिलनि में रब मोहब्बत पलती सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं इहा मोहब्बत मिट्टी माइटी जी मोहताज न हूंदी आहे ॾेती लेती जी मोहताज न हूंदी आहे इहा मोहब्बत
के लालच लोभ जी मौत हण कलंदर सा मोहब्बत केड़ी लालच आ नी कलंदर को 5 रुपया सा के ना तो कोन दस न कलंदर दिल चवे थी अल्लाह वारो दिल दिल मोहब्बत समझो था ना गाल जेके अल्लाह जो वली बनाईंदो आ ना उन्हें जे लाए मानू जे दिलन में मोहब्बत पलटींदो आ सुभान अल्लाह और 471 हिजरी हजरत पीरान पीर महबूब सुबानी सैयदना अब्दुल कादिर जिलानी हसनी हुसैनी मुझो सुनो दस्तगीर विलादत थी केड़ो सन बुधाए मां 471 हियर हले तो पियो 1443 माना 972 साल गुजरिया है जरे घट समझो तो सदी 100 साल न पर 1000 साल जरे घट 1000 साल 972 साल गुजरिया है पीरान पीर के हर मानू नढो वडो पीरान पीर से मोहब्बत एक अजीब गाल बुधाया मां से सिजावल में जलसो जे सिजावल का बारा की जो गोठ हुजे नढो पोड़ो हुजे वडी जमार हुजे मां से तो 70-80 साल उम्र हुजे सो अजीब गालियों पियो करे एकड़ो सफ़ा ये सादड़ो मानू मुझो मस्त पंजो नालो छाती नालो बुधाई मुझो तू का मुश्किल पौंदी थई या हाजत जरूरत पौंदी थई के सली हुई चीजी हल्को फुल्को कपड़ो हुंदो आ खपड़न वाले पीर के सली तो आया पासे में खपड़न वालो पीर वधी का जरूरत हुंदी आ तो वो बगदाद वालो कोने उन्ने के सभी को है एकड़ो बहराड़ी मुझे बोला जो मालिक खालिक के पैदा तो के या वधी का मुके खबर कोने हाने इकड़े मानू के पंजे रब जी खबर कोने पर दस्तगीर के सुजाने जो पंजे रब का खबर हो जण वडी जहालत मौली काई करे तो कया पर मकसद यो आ ते एकड़ा बहराड़ी जा नंढड़ा मानू वडा मानू के भी का खबर ना है दस्तगीर के सुजान पीरन जे पीर के सुजान छो ते इया मोहब्बत अल्लाह दिल में पैदा या पैसे से मोहब्बत न मिलती है खरीद न करे सकती है या अल्लाह वटो आसमानी मोहब्बत नाज़िल थींदी है दिलनि में सुभान अल्लाह समझो था जेके अल्लाह ताला वली बनाईंदो आ उनके करामत ॾींदो आ छा करामत असां उमूमन ॿुधो आहे करामत यानी अहिड़ो कम थे जेको अकुल जे खिलाफ हुजे उनके करामत समझदा आहियूं पर लफ्ज़ करामत जी माना है इज्जत करामत जी माना छा है इज्जत जेके अल्लाह ताला वली बनाईंदो आ औलिया अल्लाह हुमुल्लज़ीन यतवल्लौनहु बित्ताअह व यतवल्लाहुम बिलकराम अल्लाह जा वली उहे हूंदा आहिनि जेके रब सां दोस्ती रखंदा आहिनि बंदगी जे ज़रिए बान पाई जे ज़रिए उहे अल्लाह जी बंदगी कंदा आहिनि इहा उन्हनि जी रब सां यारी हूंदी आहे रब जी बंदगी कंदा आहिनि ऐं अल्लाह वरी उन्हनि खे कीअं दोस्ती रखंदो आहे उनखे करामत ॾींदो यानी उनखे इज्जत ॾींदो ऐं को अहिड़ो कमु जेको ॿियो माण्हू न करे सघे वली करे सघंदो आहे इहा करामत मसलन बुक खणे दुआ घुरे जेको रब खे अर्ज़ करे उहो कमु थी पवे इहा करामत आहे बीमार को अचे उनखे दम करे बीमार माण्हू चङो भलो थी वञे इहा करामत आहे
माने डोस खानपुर में आसी बाबा साईं किबला खानपुर में होया हिकड़ो मानू खणी आया उनके डोली में विझी खणी आया साईं जन साईं बीमार हली न तो सके बेही न तो सके टेक जाऊं सब किरी पोए बेही न तो सके साईं जन ये क्यों उनके रखियो किबला साईं जन उनके दम कयो फिर मुझे पंज अखियों ॾिठी ॻाल्हि साईं जन उनके दम कयो साईं जन फरमाया पुट थी बचाव थी और जेके खणी आया टेक सां वेही न पियो सके साईं जन फरमाया पुट थी बहुत ही पी रहे साईं जन फरमाया पुट थी पंधड़ो कर पंधु कई मां पंज अखियों सां पुट इहा है करामत इहा है वलीअ जी इज्जत जेका अल्लाह उनके अता फरमाईंदो आहे न थियणो कम ने वटो थी पवंदो आहे जो ये तवल्लाहुम बिल कराम अल्लाह दोस्ती रखंदो आहे उनके इज्जत ऐं करामत सां नवाज़ींदो आहे हजरत पीरान पीर महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी हिकड़ी औरत आई साईं मुखे औलाद कोने ॾाढी शिकायत थी आया औलाद कोने साईं फरमाया तो भी हमारे सौ लोग महफूज में तुझे ला औलाद लिखेला सुभाणे अचे बे ॾींहं ते आई साईं फरमाया था मां मुक़द्दर में लो महफूज में तुझे ला औलाद लिखियल ई न माई चो जे लिखियल हुजे त तोड़े छो जा सुभान अल्लाह जेका जे लिखियल हुजे त घर वेठे थी उहा से पाणी मुखे मिले आ जेका लिखियल हुई जे लिखियल नाहे तो वटाई आया तो भली आई अल्लाह जो प्यार आई लिखियल नाहे तो वठी दे सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं दुआ जा सके सुभान अल्लाह मौला इनकी पुटड़ो हे भी आवाज है वलियत ते इल्हाम थींदो आहे इल्हाम थियो आवाज आयो अब्दुल कादिर इन जे मुक़द्दर में औलाद ना है नसीब में औलाद ना है लो महफूज में लिखियल मुक़द्दर में जाके लिखियल ना है वो थी लिखत में ना है जी मुझा मालिक भला पुट दी सुभान अल्लाह आवाज आयो लैसल हा वलदन वाहिद व अंत तकुल इतना इन जे मुक़द्दर में हिकड़ो ना है तो वरी बतो गुरी के मालिक भला टे दी सुभान अल्लाह आवाज आयो इन जे नसीब में हिकड़ो कोने तो टे दो गुरी के मालिक भला चार दी सुभान अल्लाह आवाज आयो इन जे नसीब में हिकड़ो कोने तो वरी चार दो गुरी के मालिक कोट द कोट दई भला पंज पुटरे तो कर सुभान अल्लाह सुभान अल्लाह आवाज आयो अब्दुल कादिर इन जे नसीब में हिकड़ो ना है तो वरी पंज तो तलब करी कि मुझा मौला बस हाणे हर जुड़वा खणी छह पुट दी सुभान अल्लाह आवाज आयो हिकड़ो पुट ना है वरी तू छदो गुरी कर्ज के मालिक बस हाणे आखिरी अर्जा इनके सत पुट दी सुभान अल्लाह आवाज आयो अब्दुल कादिर तुझे करे सा सत पुट दी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह अल्लाह जे दोस्त जो शान वाह अल्लाह जे वली जो अंगन साईं जुम्मे जो खुतबो वेठा दे पीराने पीर दस्तगीर महबूब सुभानी गौसे समदानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जुम्मे जो खुतबो वेठा दे साईं की मजलिस में 70,000 मानू इंदा जुम्मो पढ़ण जे लाइ ऐं उन वक्त में न लाउड हुया न ईका साउंड हुया हाणे 70,000 मानू जे सिफूं हणण त अध महल त सिफूं थींदियूं न लाउड न वरी साईं मुंहिंजा को ॿियो ज़रियो आवाज पहुंचाइण जो जेमल पीरान पीर नमाज जुम्मे जी पढ़ाए तो पहिरीं सिफ़ वारा जीअं तिलावत ॿुधनि थी आख़िरी सिफ़ वारा तकरीर जेका कनि न
तो जिए वेझे वारा बुधन थी आखिरी छेड़े वारा परे वारा मुंह ही तकरीर चिट्ठी हर साईं जी तकरीर पे मथो पखी आयो हिकिड़ो चिर 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 पखी मानुन जी वरी आदत भली मजलिस तकरीर पे हले को खड़को खुड़को थींदो वायड़ा थी हेॾे ॾिसंदा मुंह वटि बि ईअं कंदा आहिनि चवंदो वेझो हुजंदो न पाण वारी कंदा माण्हुनि जी आदत आहे खड़को खुड़को थींदो होॾे ॾिसंदा हेॾे हलींदा त हुन जो पखी आवाज़ कयो त माण्हू होॾे पिया ॾिसनि साईं खे को गुस्सो अची वियो पीरान पीर खे कावड़ अची वियो पाण हीअं जलाल सां निहारे फरमाए मालिक कत अल्लाह उनको के छा थियो थी मुंहिंजे मजलिस खे तो खलल अंदाज़ी विझी आहे अल्लाह चलो तुंहिंजो सिर कटे अल्लाह चलो सिर कटे तुंहिंजो तो मुंहिंजे मजलिस में खलल विझी ॾिनो आहे लफ़्ज़ निकिता मुंहिंजो सिर कटिजी वियो धड़ हेॾे सिर हेॾे लफ्ज़ ज़बान लिसान फुकरा सैफुर रहमान फकीरन जो ज़बानू रहमान जो तलवारू तलवार जी कटींदी आहे न वली जी ज़बान भी ये कटे विझंदी आहे तो मुहर्स में कयो तो जुम्मे जो खुतबो पे साईं जन ॾिनो जुम्मे की तकरीर हले पई तो हिकड़ो माण्हू वेठो हुजे विच मजलिस में उनके पेशाब जो ख्याल थी हाणे सुठी ते 70,000 माण्हुनि जो इज्तिमा इहो लताड़े वञा वुज़ू खाने ते ब्रश हूंदी पेशाब खाने ते रश हूंदी वुज़ू कंदुसि पेशाब कंदुसि वुज़ू कंदुसि वरी मोट कंदुसि तेरी मुंहुं जुमो वञो वेंदो जे वेठो आहियां त पेशाब ॾियणु कोन थो ॾिए मजबूरी आहे इहो सोचे वेठो दिल में त हाणे छा कयां कीअं निकिरां ॿाहिरि सोचे दिल में हुनजी परेशानी आंद मांद पर कामिल मुर्शिद हुनखे सरवाजो पंहिंजे मुरीद जे हाल जी ख़बर सम्झी विया त मुंहिंजे मुरीद खे हीअ परेशानी आहे जीअं मिंबर ते वेठा न पैर पाक रखियूं त हिकिड़ो पैर हेठि लाथो जे नाके ते कई पैर रखिया न हिकिड़ो पैर लाहे हेठि नाके ते रखियो हाणे उहो माण्हू तो ॾिसे त न बगदाद न मस्जिद न जलसो न जमायत ॾिसे हिकिड़े झंग में वेठो आहियां उहो माण्हू ॾिसे हिकिड़े झंग में वेठो आहियां पेशाब कई वरी ॾिठे त पासे सां पाणीअ जो चिश्मो उभरे पाणी पियो निकिरे ताज़ो पाणी साफ़ शफ़ाफ़ पाणी साईं पंहिंजो इस्तंजा कयईं वुज़ू कयईं पंहिंजी पाक साफ़ थियो हीअ चादर हुजे ऐं तस्बीह हुजे हीअं नंढड़ो वण हुजे बरूटो उन ते हीअं चादर बि रखियईं ऐं चादर जे मथां पंहिंजी जेका तस्बीह हुयसि उहा हीअं चादर जे मथां रखी वुज़ू कई वुज़ू करे जेॾी महिल तैयार थियो तो पीरान पीर जी भी नज़र हले तकरीर हले जलसो पियो समझी विया हाणे ॿार पंहिंजो पेर जेके हेठि लाथो हुन वो पैर खड़ी वरी सागे डाके ते रखियो तो मुरीद ॾिसे त सागी मजलिस सागी जाए ते साईं जे कचहरी में पर वो तस्बीह चादर वो उते रहिजी वई पर उते तकड़ में चादर रहिजी वई तस्बीह रहिजी वई पाण बर्दाश्त करी वियो साईं जे मजलिस में वेठो हाणे इन राज़ जी ख़बर सिर्फ उन मुरीद के या वरी मुर्शिद जाने ॿिए साल ते उहो माण्हू हज ते वियो अरे वियो बगदाद शरीफ का 2 महीननि जो सफ़र कयईं घणो 2 महीननि जो सफ़र कयईं तो साॻो चंदर नज़र आयुसि
जिते पंहिंजी हालत पूरी कई हुई चश्मो पाणी जो ॾिठो हुई वो साॻियो सूरत नज़र आयो अॻिते वधियो जंग में अंदर वियो ॾिठई साॻियो चश्मो साॻे बरूटे ते उहा चादर बि रखी आतस बि सही साबित करामत ज़ाहिर कीअं थिए त किथां खां किथे पहुचायूं वरी किथां वापसि खणी ॿिनि महीननि जो पंध पुट 2 महीना वञण मोटण त मामूली ॻाल्हि आहे इहा अथव करामत चओ या छा आहे जॾहिं अल्लाह खे वली बणाईंदो आहे न वयतवल्लाहु बिल कराम अल्लाह ताला उन्हनि खे करामत अता कंदो रब जी अता आहे रब ॾिए थो पावर कुवत कुदरत रब थो ॾिए न वो ॿिए खे तकलीफ़ छो थी थिए वाह बि छो थो सड़े भई अल्लाह ॾिनी न पंहिंजे दोस्त खे करामत अल्लाह ॾिनी न हिकिड़ो माण्हू यज़ीदी हो निभागो हज़रत इमाम हुसैन जो नालो वठी ऐं यज़ीद जी वाखाण पियो करे ऐं इमाम हुसैन जे लाइ को घटिया लफ़्ज़ ॻाल्हाई नाशाशा लफ़्ज़ ॻाल्हाई हीअं जे चिमकंदड़ का शइ हुजे ॿ शयूं हुजनि हीअं तेज़ तेज़ आयूं हिन जे अखियुनि में लॻियूं वयूं अखियूं वांदो थी समझो था अल्लाह ताला जल शानू पंहिंजे दोस्तन जी करामत या अल्लाह जे तरफां मिलंदी उनखे इज्जत अल्लाह जे पारां मिलंदी आहे पोइ जंहिंखे रब ॾिए उन सां कंहिंखे हसद रखण जी ज़रूरत न आहे ऐं क़ुरान पाक जी जेका आयत पढ़ी न रब फरमातो आहे इन ज़ालिमीन बादहुम औलिया बाद ज़ालिम हिक ॿिए सां यारी रखंदा हिक ॿिए जे यार हूंदा ॾिसो दुनिया जा यार पंहिंजे यारनि जे लाइ केतिरो कुझु कनि था यारी मल्हाइण में कॾहिं कॾहिं यारी निभाइण में को क़त्ल बि करे था अचनि माण्हू मारे बि अचनि था यारी मल्हाईंदे कहिड़ा वॾा कम था कनि पंहिंजूं मिल्कियतूं पैसा लुटाए था अचनि यार जो चवणो आहे बसि यार जे ख़ातिर सिर्फ़ क़ुर्बान आहे हेड़े मफ़ाद परस्ती जे दौर में अॼु ते बि अहिड़ा यार आहिनि जेके यारी जे लाइ घणो कुझु करे था वञनि अल्लाह ताला साईं को फरमाए त इन ज़ालिमीन बादहुम औलिया बाद दुनिया जा यार ज़ालिम हिक जे ॿिए जी यारी में घणो कुझु कनि था पर वल्लाहु वलियुल मुत्तकीन जेके मुत्तकी परहेज़गार आहिनि मां अल्लाह उन्हनि जो यार आहियां तव्हां पंहिंजे यारनि जे लाइ घणो कुझु कयो त मां पंहिंजे यारनि जे लाइ कुझु न कंदुसि अल्लाह पंहिंजे यारनि जे लाइ कुझु न कंदो फ़कीर मस्त फकीर ये अचे पियो रस्तो ॾियूं मस्तन जा वरी टोपाई पंहिंजा आहिनि समझो था न वताए फ़कीर जी त ॻाल्हि ॿुधी अथव न सिंध जो हिकिड़ो सूफ़ी दुर्वेश अल्लाह वारो मस्त फकीर हुयो 3 ॾींहं मानी कोन खाधी बुख लॻसि मस्जिद में आयो कि मौला मानी नथो ॾी पर हाणे मस्जिद मूं ते केरु आहे त मरां जाम मस्जिद केरु आहे मूंखे मस्जिद में आयो जेके केरु आहे ऐं मस्जिद जी काम जेका हुजे उन में ठका थियो मस्जिद जी काम ठका थियो झुरी किरण लॻी त वञी पोइ ते ॿार भॻो हल मानीअ जो गफ़ो नथो ॾी पंहिंजो ठहियल पियो कर्ज़ ठाहियो बेड़ी में चढ़ियो तो मलाह चो बिस्मिल्लाह अल्लाह तो आहर बताए
जो बी बाबा मां लंच मां इन बेड़ी में चढ़ ये बताए साथियो जी भाई कहानी जो नालो तो दे कई बेड़ा इन कोड़े मां न चढ़ से बाबा फकीर सियाणो थी असा चढ़ंदा आहियूं रोज़ला तो आर करे निकरंदा आहियूं अल्लाह जे आसरे ते बेड़ी लगे थी न बाबा मां लई बेड़ी विच सीर में वही वाकई हुन जो चो तो बुढ़ थी तो बुढ़ी वई हुन जो चो ड्रा है तो कहीं लफ्ज़ जेके हुंदा है न अल्लाह उन जे लफ्ज़ जो भरम रखंदो उन जा लफ्ज़ खाली न वींदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह हे ताजे पाड़े में बाबा सलाउद्दीन यो पेरियों गारो हलंदो मस्त फकीर हूंदो इन जो अजीब अजीब ॻाल्हियूं हे समन सरकार मस्त फकीर हुयो कराची जो हिकिड़ो माण्हू हाणे गुज़ारे वियो मूंसां ॻाल्हि कई चई त मुंहिंजो दोस्त हो वेझो उनजी घर वारी उनजी न्याणी जेका हुजे उन सां घर वारो ठहे न पियो ऐं ॿियो मुंहिंजो दोस्त हो उनखे औलाद न पियो थिए ये ॿई ॼणा गॾिजी विया समन सरकार वटि समन सरकार वटि ॿई ॼणा गॾिजी विया हुनजो ॼाठो नाठी न पियो ठहे हुनखे औलाद न पियो थिए ॿई विया चई जेॾी महिल हुते पहुतासीं हज़रत समन सरकार ये साम्हूं मस्त उगारो बिना लिबास जे पियो चई हुनखे ॾिसी चई वञ टे पुट थींदे वञ टे पुट थींदे न हाल न आवाज़ न पुछ न कछ वञ टे पुट थींदे पर हिनखे ॾिसी चई डॉक्टरो डॉक्टरो तुंहिंजो डॉक्टरो डॉक्टरो तुंहिंजो डॉक्टरो के ॿुधाए तो मुंहिंजी डॉक्टर जो मसइलो आहे थी सा जीअं डॉक्टर जीअं डॉक्टरो डंदा हूंदा आहिनि गाह कपींदो आहे तुआरो डॉक्टरो बि डॉक्टरो आहे ठप न्यूज़ था चई मोटी आहे असीं हुनखे वाकई टे पुट थिया ऐं हुनजो नाठी जेको हुयो वाकई पंहिंजी घरवारी सां ठही वियो सुलियो थी वियो पर सुलियो अहिड़ो थियो जो सॼी ज़िंदगी वरी तिखो न ॻाल्हाए सुभान अल्लाह मस्तनि जूं निगाहूं मुअज़्ज़ पे कयो त मस्त फ़कीर अचे पियो मींहुं उठल हुजे रस्ते में गप चिक गारो हुजे मस्त जो अचे पियो दाखोड़ा हणंदो मस्तानी चाल हलंदो पेरन में जा मिट्टी गप उथी सामो ब दोस्त अचन पिया भाकुर पायूं यार पाण में भाकुर पायूं अचन पिया फकीर जे पेर में जा जो गप निकती त हिकड़े यार जे कपड़न में वञी तो ने पियो यार जेको भाकुर पायूं पियो थे न उन जड़े फकीर मस्त मुझे यार जा कपड़ा विझाए थी बेशर्म तो के हया न तो अचे मुझे यार जा कपड़ा विझाया थी घट वध ॻाल्हाई बुजुर्ग के ना शाइस्ता लफ्ज़ चई फकीर के फकीर चुप कई बिठो ॿुधे वो गायूं पे जे मुझे यार जा कपड़ा खराब कया थई शर्म न तो अचे फकीर चुप कई बिठो ॿुधे जेन में खणो ॻाल्हाई ही मथे फकीर बिठो फकीर का तो मथे करे बस निहारियो हो अगते वधियो नो जो गुगारियूं ॾियण वारो बविखू अगते हलियो ओचितो जो पैर तिरकी वञी किरो गाटो पई पियो मरी वियो उन ई जाते के माण्हू चए तो फकीर पिटी फकीर पिटींदा न आहिनि उनजो सिर खणी छॾी चए बा मूं न पिटियो आहे यारनि खे यारनि जे करे गैरत ईंदी आहे सुभान अल्लाह यार पंहिंजो यारियूं मल्हाईंदा आहिनि हिन जे यार जे बदन ते कपड़नि ते मिट्टी लगी यार न सठो मूंखे गारियूं ॾिनई घटि वधि ॻाल्हाई मुंहिंजे यार न सठो ॾाढो उन्हे वॻो मूं न पिटियो आहे यार पंहिंजूं यारियूं था मल्हाइनि हुन पंहिंजी यारी मलाई मुंहिंजे यार वरी पंहिंजी यारी मलाई समझो था ॻाल्हि की हाँ अल्लाह ताला जल शानू पंहिंजे दोस्तनि पंहिंजे वलीअनि खे उहा करामत ॾींदो आहे
जो उनजा लफ्ज असर वाला, उनजो नज़रूं असर वालियूं, उनजा हथ असर वाला, उनजा कदम असर वाला। खैबर जी जंग हले पई, खैबर जी जंग में मुझो मौला अली मैदान जंग में साईं जी जेका ज़िरह हुई न, पुट जंग जेका रूबरू दूबदू थींदी न, हिकिड़े हथ में तलवार खणंदा, हिकिड़े हथ में वरी ढाल खणंदा, या ज़िरह या ढाल, उहा हिकिड़े हथ सां तलवार हलाए बि दुश्मन ते वार कबो, पर दुश्मन जो वार करे न त उहा वरी ढाल अॻियों निभी, उहा अहिड़ो रुट जी ढाल हूंदी जो दुश्मन की तलवार या तीर या नेज़ो या भालो अचे तो उन में लगी पोइ ते किरी पवंदो, हिन ते असर न थींदो। तो हिफ़ाज़त की ढाल, समझो था न? जंग हले पई, मुझो मौला अली पियो जंग करे। जंग हलंदे साईं जे हथनि मां ढाल किरी पई, मौला अली जे हथनि मां ढाल किरी पई। ढाल जो किरी त दुश्मन ढाल खणी वरती। हज़रत मौला अली अॻियों ॾिठो खैबर जो दरवाज़ो हुजे, लोह जो खैर, लोह जो दरवाज़ो। हज़रत अली साईं हथ सां वठी उन दरवाज़े खे पटे पंहिंजी ढाल करी। लोह जो दरवाज़ो मौला अली हीअं हिकिड़े हथ सां पटे ऐं ढाल खणण संभालण ताक़त थी खपे। दरवाज़ो लोह जो पंहिंजी ढाल करे बीठा। पोइ जंहिंमहिल जंग फतह थी वई त रावी चवनि था त 40 मर्द हिम्मत भरिया, ताक़त भरिया 40 मर्द उन दरवाज़े खे हीअं पटियोसीं त खणी न सघिया। 40 मर्द हीअं मथे पटे न सघिया, खणी न सघिया। हज़रत अली हिकिड़े हथ सां जंग बि हले पई, तलवार हले पई, हथ में वो दरवाज़ो। सुभान अल्लाह। समझो वाले कौन समझो? अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन, अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन, अली मौला अली मौला अली मौला अली मौला। अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन, अली मौला अली मौला। हसीनन में हसीन सिराज सालीन, अली मौला अली मौला। अली मौला अली मौला अली मौला अली मौला। पाक ज़हरा सजो आहे शोहर, पंजतन चैन यारन में गोहर। बाबो हसनैन जो पाक हैदर, शान बरतर सखी आए सफदर। सखा में बेमिसल, सखा में बेमिसल, सचो सादिक अमीन, अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला। मदीनतुल इल्म वालियुन बाबुहा।
फरमाया तमा इल्म जो शहर आया अली ने शहर जो दरवा शहर इल्म सदो मुस्तफा दरुनी जो मिठो मुर्तजा ओ फैज दी तो सफिन के दो अली मुजतबा वही असदुल्ला वो नूरुल अमीन अली मौला 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 सुभान अल्लाह। मुझा दोस्तों वलिया दुनिया में लख करोड़ पर अलीउन वलीउल्लाह बड़ो अल्लाह जो वली त मौला अलिया ऐं अली जो बच्चो 11वीं पीढ़ी में हसनी हुसैनी अली जो बच्चो पीराने पीर दस्तगी अली जे करामत जो रंग दस्तगीर दिखायो अली जी कुवत कुदरत है पत हशमत जो मजर मुझो बगदाद वारो सोनो पीर असा यारी वारे पीर के मञण वारा असा मौला अली के मञण वारा बेशक कटड़ू नथ जो कटड़ू समझो जेके सोने अली जो शान न मञन के वरी यारी वारे के न मञन असा उन्हनि खां नफ़रत कंदा आहियूं असां जी मोहब्बत आहे अली सां अली जी आल सां सल्लल्लाहु अलैहि दस्तगीर महबूब सुभान पीर दस्तगीर महबूब सुभान कयूम ज़मान कुतुबे कयूम ज़मान कुतुबे मुझो पीर दस्तगीर महबूब सुभान ओ मुर्शिद कामिल कुतुबे रब्बानी बंदे बंदे तो फैज़ रूहानी बंदे बंदे तो फैज़ रूहानी ओ अल्लाह जो एहसान कुतुबे जानवा मुझो पीर दस्तगीर महबूब सुभान मुझो पीर दस्तगीर महबूब सुभान मुझो पीर दस्तगीर महबूब कयूम ज़मान कुतुबे मुझो पीर दस्तगीर महबूब
साईं चोरन के अब दाल बढ़ाए मुफलिस के माला माल बढ़ाए एड़ो शाह जीलानवा महबूबे सुबहानवा कयूम ज़मानवा मुझो पीर दस्तगीर महबूबे सुबहानवा सुभान अल्लाह ओ बेड़ो उठेड़िया जो जयकारो अल्लाह बेड़ो उठेड़िया जो जयकारो कबर मकाम मिला मुर्दो जियारो सैयद सो सुल्तानवा कयूम ज़मानवा कुतुब जानवा मुझो पीर दस्तगीर महबूब सुभान ओ करमुल्लाह करम कयानी है करमुल्लाह करम कयानी हिन फकीर ते करम कयानी पंजे गुलाम ने मंच कयानी मुर्शिद सो मेहरबानवा कयूम ज़मानवा कुतुब जानवा मुझो पीर दस्तगीर महबूब सुभानवा मुझो पीर दस्तगीर महबूब सुभान मुझो पीर दस्तगीर महबूब सुभान मुझो पीर दस्तगीर महबूब सुभान पुट पियो को अमल न है रुगे बलियन जी मोहब्बत हुजे यो बेड़ो अमला जो क़यामत में अलमरउ मन अहब माण्हू ने सां गॾु उथंदो जंहिंसां मोहब्बत चोर उथंदा चोरनि सां मवाली उथंदा मवालियुनि सां शराबी उथंदा शराबियुनि सां पर सुन्नी उथंदा पीर दस्तगीर सुन्नी उथंदा मौला अली सां सुन्नी उथंदा मिठे पीर रहमतुल्लाह सुन्नी उथंदा मुझे पीर मातमी वाले सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह दोस्तों बलियन संभवत एड़ो साले अमला जो किने दे सदके रब बख्शे जन्नत जो अल्लाह करे शल बलियन की मोहब्बत में जिए आमीन की मोहब्बत में शरफ आमीन रब शल इन्हें धड़ का धार आमीन रब शल इन्हें संगत का परे रखे आमीन जैसे जेरा इन्हें मोहब्बत में जियो मरो कभी मोहब्बत में मरो आमीन बारक अल्लाह ली व लकुम फिल कुरआन अज़ीम नफ़नी व इय्याकुम बिमा फीहि मिन आयात व ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूर